डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स अॼु MS ऑफिस में ॾिसंदासीं फाइल मेन्यू खे। ठीकु आहे, कुझु फाइलूं गैर ज़रूरी आहिनि, मां उहे ख़तमु कयां थो। ॾिसो, मां हिते कुझु डेटा टाइप कयां थो। ॾिसो, ही हिकिड़ी असांजे वटि जेके पैराग्राफ आहे, अगरि जेकॾहिं तव्हां हिनखे कॉपी करणु चाहियो था, जस्ट कॉपी करे ऐं पेस्ट कंदो। हाणे ॾिसणो आहे फाइल मेन्यू खे। ठीकु आहे, ॾिसो तव्हां वटि कुझु पैराग्राफ्स मौजूदु आहिनि, 2 पेज आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिन डॉक्यूमेंट खे ख़तमु करे, यानी कि हिन फाइल खे ख़तमु करे हिकु असां न्यू फाइल ओपन कयूं, नई फाइल असां क्रिएट कयूं, त इन जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे, जस्ट फाइल में अची करे तव्हां न्यू ते क्लिक कंदो। ठीकु आहे, न्यू लाइ शॉर्टकट आहे Ctrl+N। न्यू जे लाइ छा इस्तेमालु कंदो, शॉर्टकट में तव्हां Ctrl+N इस्तेमालु कंदो। शॉर्टकट आहे जो Ctrl+N न्यू जे लाइ। मां कुझु शॉर्टकट तव्हां लाइ लिखां थो, Ctrl+N न्यू। उनखां पोइ आहे Ctrl+O फॉर ओपन। पोइ आहे Ctrl+P, जेके ही ज़रूरी शयूं आहिनि। पोइ आहे Ctrl+S, यानी कि सेव। तव्हां फाइल खे सेव भी बिल्कुलु करे सघो था। ठीकु आहे, त ही शॉर्टकट तव्हां पाण वटि नोट करे छॾियो। त अगरि ॾिसो तव्हां नई फाइल खोलणु चाहियो था त फाइल मेन्यू में भी तव्हां वञी करे न्यू करे सघो था, या जस्ट तव्हां पंहिंजे कीबोर्ड मां Ctrl+N खे प्रेस कयो, Ctrl+N। ॾिसो नई फाइल अची वई। उनखां पोइ Ctrl+O हुयो, यानी कि ओपन फाइल। तव्हांखे हिते भी मिलंदो ऑप्शन, ही भी लिखियलु आहे हिते ओपन। जॾहिं असीं ओपन ते क्लिक कंदासीं त असां खां पुछे थो त तव्हांजी जेकी फाइल आहे उहा कहिड़े हंधि रखियलु आहे। ओपन जी माना आहे जेके फाइल अॻु में तव्हां सेव कया आहिनि उहे फाइल तव्हां खोले सघो था। हिकु फाइल खोलियो, 2 खोलियो, 3, जेतिरा भी फाइलूं खोलियो। कुझु फाइलूं हिते असां वटि मौजूदु आहिनि। ही तव्हां खां पुछे थो तव्हांजी फाइल कहिड़े हंधि रखियल आहिनि। ईमेल में वञणु चाहियो था, तव्हांजे कंप्यूटर जे अंदरि सेव आहे त कंप्यूटर जे अंदरि भी कहिड़े फाइल में, डॉक्यूमेंट्स में सेव थियल आहे, या बाय कंप्यूटर जे अंदरि कहिड़े लोकेशन में तव्हांजूं फाइलूं आहे। ॾिसो, ही फाइल आहे, D फाइल आहे, कहिड़े जॻह ते रखियलु आहे। अगरि जेकॾहिं मां हिनखे चवां त मुंहिंजी फाइल डेस्कटॉप ते मौजूदु आहे, डेस्कटॉप ते आहे, ऐं हितां जेकॾहिं को बि फाइल ॾियां थो, ही फाइल आहे फॉर एग्जाम्पल 1 2 3 जे नाले सां, जस्ट ओपन ते क्लिक कंदुसि। ॾिसो, ही फाइल तव्हांजी अची वई। ओपन जो इहो ई फ़ाइदो आहे। उनखां बाद में एडिशन सेव। जॾहिं मां हिनखे सेव ते क्लिक कयां त कोई बि ऑप्शंस असांजे साम्हूं नथो अचे। त इहो इन जे करे त ही जेकी फाइल तव्हां खोलियो आहे, ही ऑलरेडी सेव थियल आहे। अगरि जेकॾहिं को बि फाइल तव्हां वटि अॻु में सेव थियल आहे, नेक्स्ट टाइम लाइ तव्हां सेव कयो था नेक्स्ट नाले सां, त इन जे लाइ तव्हां हिनखे कंदो सेव एज। सेव एज जो कमु आहे फाइल खे नए नाले सां सेव कर, यानी कि फाइल खे ॿीहर सेव करणु। सेव एज ते तव्हां क्लिक कंदो, तव्हांखे ऑप्शन ॾे थो त फाइल खे कहिड़े हंधि सेव करणु चाहियो था। अगरि जेकॾहिं मां हिनखे ब्राउज़ में वञा, मां चाहियां त मुंहिंजी इहा फाइल साॻियो डेस्कटॉप ते सेव थिए। ही डेस्कटॉप कहिड़े नाले सां सेव थिए, 1 2 3 4 5 6 जे नाले सां, जस्ट मां हिनखे सेव कंदुसि। हाणे ॾिसूं त वाकई इहो सेव थियो आहे। मिनिमाइज़ फाइल खे कयां थो, ही ॾिसो, ही तव्हांजी फाइल हिते मौजूदु आहे। ॾिसो, वरी ही हिकिड़े क़िस्म जो फाइल आहे। अगरि जेकॾहिं मां हिनखे सेव कयां, फाइल में ईंदुसि, ही सेव चए थो कहिड़े हंधि सेव कंदो, ही ऑप्शन तव्हांखे ॾिए थो। हिन जो मक़सदु इहो आहे त ही फाइल अॻु में सेव थियल कान्हे। जेका फाइल अॻु में सेव थियल न हूंदी त तव्हां हुनखे आसानी सां सेव करे सघो था। उनखां पोइ आहे डियर स्टूडेंट्स, जेकॾहिं तव्हां चाहियो था इन फाइल खे असां प्रिंट कयूं, पर कुझु माना ॿी जा वधीक फाइलूं कॉपी कयां थो, कॉपी एंड पेस्ट। ॾिसो, हाणे ॾिसो तव्हां वटि फाइलूं घणियूं आहिनि, तक़रीबन यानी कि 3 पेज तव्हां वटि मौजूदु आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां हिनखे प्रिंट करणु चाहियो था, जस्ट तव्हां प्रिंट में अचो। त प्रिंट में त तव्हांखे ख़ासि 2 शयूं मिलंदियूं। हिकिड़ो हूंदो आहे प्रिंट प्रिव्यू, ऐं ॿियो हूंदो आहे डायरेक्ट तव्हांजो प्रिंट। प्रिंट प्रिव्यू जो इहो कमु हूंदो आहे त जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त तव्हां जेको फाइल प्रिंट कंदो त छा इहा फाइल तव्हांजी सही आहे या सही कोन्हे। त इन जे लाइ तव्हां हिन ऑप्शन में अचो, प्रिंट में। त हिते जेकी प्रिंट जी ऑप्शन्स मौजूदु आहिनि, ही इहो शइ शो कंदो त तव्हांजे कंप्यूटर में कहिड़ा कहिड़ा प्रिंटर इंस्टॉल थियल आहिनि। छो त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असां पंहिंजे कंप्यूटर में काफ़ी प्रिंटर बि जेके आहिनि इंस्टॉल करे छॾींदा आहियूं, त उहे प्रिंटर तव्हांखे हिते शो थींदा। त तव्हां वटि हिकिड़ो ही प्रिंटर आहे, हिन जे नाले सां सेव थियल आहे, हिकिड़ो ही शइ आहे। अगरि जेकॾहिं हर प्रिंटर तव्हां इंस्टॉल कंदो त उहो पंहिंजे मॉडल जे हिसाब सां तव्हांखे हिते शो थींदो।
उन्हीं खां बाद में आहे तो जेकॾहिं तव्हां इनके प्रिंट कढणु चाहियो था, पहिरियों त ऑप्शन तव्हांखे ॾिए थो कॉपी जो, तो यानी कि जेकर तव्हांजा 3 फाइलूं आहिनि, इन जा घणा कापियूं कढणु चाहियो था, 2 कापियूं यानी कि 2 सेट हुजनि, 3 सेट हुजनि, ओतिरा तव्हां इन में लिखंदव। उन खां पोइ आहे प्रिंट ऑल पेजिस। तव्हां वटि 3 पेज आहिनि, सभिनी खे तव्हां जेकॾहिं प्रिंट कढणु चाहियो था त पोइ तव्हां छा कंदो, प्रिंट ऑल कंदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ख़ासि कंहिं पेज ते तव्हांजी कर्सर रखियल आहे त पोइ उनजे लाइ तव्हां प्रिंट करंट पेज खे यूज़ कंदो। अगर जेकॾहिं तव्हां वटि 3 पेज आहिनि, तव्हां चाहियो था त असांखे सिर्फ़ु 2 नंबर पेज खपे, 2nd नंबर पेज खपे, त पोइ तव्हांखे छा करिणो आहे, जस्ट कस्टम प्रिंट में अचिणो आहे। कस्टम प्रिंट में अची करे तव्हां पेजिस जो नालो टाइप कंदो, जस्ट उहा ई प्रिंट तव्हांजी निकिरी ईंदी। बाक़ी हिन में को ख़ासि शइ कोन्हे। उन खां पोइ आहे कैलोटेड, ठीकु आहे। कोलेटेड में इहा शइ आहे त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजी करंट जेकी पेज आहे सीक्वेंस सां निकिरे, 1 2 3 ई सीक्वेंस तरतीबवार निकिरे, पोइ तव्हां इनखे कंदो कोलेटेड कंदो, पोइ तव्हांजी उहा तरतीब सां निकिरंदो। उन खां बाद में तव्हांजो जेको हीउ पेज आहे, उहो पेज कहिड़े साइज़ जो आहे, लेटर साइज़ जो आहे। यादि रखो जेकी लेटर साइज़ आहे जी वेकर हूंदी आहे तक़रीबन 8.5 इंच ऐं उनजी हाइट हूंदी आहे तक़रीबन 11 इंच। ऐं इन जेकी मर्जेंस रखियल आहे, मर्जेंस मीन त पेज जे चारई पासा जेकी स्पेस आहे उन खे असां मर्जिन चवंदा आहियूं, यानी कि हाशी खे। पर मां इहो तव्हांखे वरी ॾेखारियां थो, हीउ तव्हांजो जेको आहे हिकिड़े क़िस्म जो पेज आहे, हीअ जेकी स्पेस आहे इहा मर्जिन्स आहे। हीउ 1 इंच जो मुफ़ासिले ते रखियल आहे। 1 इंच हिते स्पेस आहे, 1 इंच तव्हांजो हिते स्पेस आहे, ऐं 1 इंच तव्हांजो हिते स्पेस आहे, ऐं 1 इंच तव्हांजो हेठि स्पेस हूंदो आहे। त इन खे असां चवंदा आहियूं मर्जिन्स। हीउ प्रिंट, ठीकु आहे स्टूडेंट्स। तो जेकॾहिं तव्हां हिननि सभिनी पेजनि खे प्रिंट करणु चाहियो था, डायरेक्ट तव्हां सिर्फ़ु इनखे प्रिंट कमांड खे प्रेस कंदो। उनखां पोइ आहे शेयर, यानी कि तव्हां इन डॉक्यूमेंट्स खे जेकॾहिं ईमेल जे थ्रू शेयर करणु चाहियो था, ठीकु आहे, या तव्हां ॿी कंहिं रिसोर्स ज़रिए, या तव्हां ऑनलाइन रखणु चाहियो था, या तव्हांजी का वेबसाइट आहे उन्हनि में बि रखी सघो था, पर हीउ घटि असां इस्तेमालु कयूं था अॼुकल्ह। उनखां पोइ आहे एक्सपोर्ट। जेकॾहिं तव्हां एक्सपोर्ट में अचो त एक्सपोर्ट में इहो ऑप्शन ॾिए थो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे फाइल खे PDF में या XPS में डॉक्यूमेंट्स में करणु चाहियो था तो भी करे सघो था। छो त अॼुकल्ह जेके पाण WhatsApp में जेके पेजिस वग़ैरह ॾिसूं था या नोट्स अचनि था, त उनखे कन्वर्ट करणो पवंदो आहे PDF में। अगरि जेकॾहिं मां हिन फाइल खे WhatsApp में रखां, WhatsApp में डायरेक्ट न वेंदो जेतिरे ताईं मां हिनखे PDF में कन्वर्ट न कयां। त छा करणो पवंदो, फाइल में अची करे तव्हां हिनखे एक्सपोर्ट करे PDF ते क्लिक करे पोइ तव्हां हिनखे कंहिं बि हंधि तव्हां हिनखे सेव करे सघो था। जस्ट सेव ऑप्शन में ईंदो, पोइ तव्हां हिनखे फाइल खे डेस्कटॉप ते सेव कयो या कहीं भी, या सेव एज टाइप हितां बि तव्हां हिनखे डायरेक्ट PDF में कन्वर्ट करे सघो था। हीअ PDF फाइल आहे, जस्ट मां हिनखे सेव कंदुसि। हाणे जेकॾहिं तव्हां हिनखे मिनिमाइज़ वञी करे ॿाहिरि ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ तव्हांजी PDF में, हीअ हाणे तव्हांजी PDF में बिल्कुलु ओपन थी सघे थो। उनखां पोइ आहे क्लोज़, यानी कि तव्हां हिनखे डायरेक्ट हितां बि क्लोज़ करे सघो था, या वरी तव्हां हिनखे डायरेक्ट हितां बि क्लोज़ करे सघो था। हीअ अकाउंट आहे। अकाउंट जो मक़सदु इहो आहे, तव्हां जॾहिं हिनखे इंस्टॉल कंदो ऑफिस खे, त पोइ कुझु तव्हांखे अकाउंट जे बारे में कुझु कहिड़े नाले सां तव्हां हिनखे अकाउंट ठाहिणु चाहियो था, तव्हां हिन में पंहिंजी तस्वीर वग़ैरह रखी सघो था। त काफ़ी शयूं आहिनि। जी हीअ ऑप्शन्स आहे। ऑप्शन्स खे कुझु पाण बाद में लास्ट में ॾिसंदासीं, जॾहिं पंहिंजो MS ऑफिस वर्ड कंप्लीट थींदो, त हिन में कुझु ज़रूरी शयूं आहिनि, उन्हनि खे पाण लास्ट में इंशाल्लाह ॾिसंदासीं। त ओके डियर स्टूडेंट्स, इहो असांजो फाइल मेन्यू। हिन लेसन में असांखे इजाज़त ॾियो, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।